बिल्कुल आखिर में हिकिड़ो अहम टॉपिक डिस्कस कंदासीं इमदाद साहब त एशियन डेवलपमेंट बैंक एशियाई तरक़ियाती बैंक जी रिपोर्ट मूजिब ये चवण आहे त पाकिस्तान जी 80% आबादी साफ़ पानी पीअण खां महरूम आहे। न सिर्फ़ एतिरो पर पाणी जी खोट जो जी भी उन्हनि निशानदेही कई आहे। हुए ई तमामु घणियूं रिपोर्ट्स इहे चवंदियूं रहंदियूं आहिनि त 2050 ताईं पाणीअ जी खोट शदीद थींदी वेंदी समूरी दुनिया में। सो पाणी जी सख़्त खोट वारनि मुल्कनि में पाकिस्तान बि शामिल आहे, इहो एशियन डेवलपमेंट बैंक जो चवणु आहे। ऐं ॿिए पासे जेके कारण ॼाणाया विया आहिनि इन रिपोर्ट में, हिकु त वधंदड़ आबादी आहे, ॿिए पासे मौसमियाती तब्दीली ऐं टे पासे कमज़ोर इंतज़ाम उन्हनि जी निशानदेही कई वई आहे। छा सम्झो पिया त ही हिकिड़ो फ्यूचर जो मुस्तक़बिल जो वॾो प्रॉब्लम बणिजंदे नज़र अचे पियो अव्हांखे, ऐं इन जे लाइ असांजी तयारी केतिरी आहे? कहिड़नि इन्हनि तमामु फैक्टर्स खे असां छा कंट्रोल करे सघंदासीं? ॾिसो लैला, पहिरियों त रुॻो हुननि रिपोर्ट कयो आहे त 80% आबादी जेका आहे उहा साफ़ पाणी खां महरूम आहे पीअण जे। पर जेका 20% आहे उन में बि आउं चई सघां थो त उन में अधो अधु यानी 10% त जेको आहे उहो पाणी जो सरकार सां को तालुक ई कोन्हे। जेको आबादी शहरी आबादी आहे, कराची जूं जेके कचूं आबादियूं आहिनि उते बि माण्हू जेके आहिनि उहे साफ़ पीअण जो साफ़ पाणी जेको आहे उहो वठी था पीअनि, ख़रीद करे था पीअनि। पहिरियों त इहो आहे त उहो हिकिड़ो जेको सरकार पंहिंजी पाणी माण्हुनि खे साफ़ पाणी मुहैया करण में मुकमल तौर ते नाकाम रही आहे। इहो सॼो सबलेट थी वियो आहे, आउटसोर्स थी वियो आहे, प्राइवेट कंपनियूं आहिनि उहे उन में अरबे रुपया कमाइनि थियूं। हाणे उन खां इहो बि 20% माण्हुनि ताईं पहुचे थो। इहा रिपोर्ट थी चए न त इहो पाणी प्लस में सरकार जो साफ़ पाणी या ॻोठनि जा जेके नलका वलका आहिनि उन्हनि जो साफ़ पाणी जेको आहे उहो वञी 20% थिए थो। बाक़ी 80% आबादी जेका आहे उनखे साफ़ पाणी कोन थो मिले। इन जो मतिलबु आहे त उनखे मिले थी बीमारियूं मिलनि थियूं। उन जो मतिलबु आहे त उनखे हेपेटाइटिस थींदो, उन जो मतिलबु आहे त उनखे ॿियूं बीमारियूं थींदियूं खोड़ सारियूं। उन ते उन्हनि बीमारियुनि लाइ पोइ सरकार अरबे खरबे रुपया ख़र्च कंदी। बाबा उहे ई पैसा जेके आहिनि तव्हां साफ़ पाणी लाइ, सेहतमंद फिज़ा लाइ, साफ़ खाधे लाइ ख़र्च कयो, जेकॾहिं हेल्दी लाइफ स्टाइल जेको आहे माण्हुनि खे ॾियो त पोइ बीमारियुनि ते पैसो ख़र्च ई न थिए। सो इहो हिकिड़ो वॾी अलार्मिंग आहे न। त माना रिपोर्ट जेका पढ़ी माण्हू हैरान थिए थो त पाकिस्तान असां हिकिड़ी एटमी ताक़त आहियूं ऐं असां दरियाहनि जो मुल्क आहियूं। असां वटि एॾा वॾा दरिया आहिनि, असां वटि हिकिड़ो टिघो जेको आहे उहो एक्वाफायर आहे, पंहिंजो मिठो पाणी आहे असां वटि। ऐं उनजे बावजूदि असां जेके आहियूं उहे 80% माण्हू जेके आहियूं उहे अहिड़ो पाणी था पियूं जेको पाणी न आहे, ज़हर आहे, जेको आहिस्ता आहिस्ता स्लो पॉइज़न थो करे माण्हू खे मारे थो करे कंहिं न कंहिं शिकिल में। सो इहो त हिकिड़ो अलार्मिंग ज़ाहिर रिपोर्ट आहे न। बिल्कुलु हिन ते कमु थियण जी वरी ज़रूरत आहे, जेके पोयां हिन जे फैक्टर्स हुजनि था। पहिरां कलेक्टिव एफर्ट जी ज़रूरत आहे ऐं ख़ासि करे हुकूमतनि खे हिन शइ जी तरफ़ तमामु घणी अटेंशन तवजह ॾियण जी अशद ज़रूरत आहे।